असीं अवां खां कुझु ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह, छा ॿुधाईंदव? ॿियो बि कसीदो दिलि चवे थी त पढ़ूं। जी जी, माशाल्लाह बिस्मिल्लाह माशाल्लाह। बिस्मिल्लाह। असांजो हाल जो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत शाइर आहे डॉक्टर आफ्ताब सनागर। उनजी शाइरी आहे। कंपोज़िंग उस्ताद इमरान अलवी आहे, मुंहिंजा बहितरीनु उस्ताद आहिनि, कंपोज़र आहिनि। त उन्हनि जो ज़िक्र लाज़मी प्रोग्राम में करणु चाहींदुसि, छो जो अॼु जंहिं स्टेज ते उन्हनि जी बदौलत आहे, उन्हनि जो ई दुआऊं आहिनि। जनाबे फ़ातिमा ज़हरा जी अज़मत, जनाबे फ़ातिमा ज़हरा जी अज़मत, जनाबे फ़ातिमा ज़हरा जी अज़मत, सितारन वांगे चमकी आहे क़िस्मत, सितारन वांगे चमकी आहे क़िस्मत, जनाबे फ़ातिमा ज़हरा जी अज़मत, सितारन वांगे चमकी आहे क़िस्मत, हया दुनिया में बाकी आहे जेको, हया दुनिया में बाकी आहे जेको, हिजाबन खे ॾिनी बीबी अरिफ़त, हिजाबन खे ॾिनी बीबी अरिफ़त, जनाबे फ़ातिमा ज़हरा जी अज़मत, सितारन वांगे चमकी आहे क़िस्मत। हर उन मोमिन जी ख्वाहिश आहे त जन्नतुल बकिया क़ाइम थिए। बीबी जी उजड़ियल तुरबत आहे उते, उन जे लाइ शाइर लिखे थो। ॾिसां बकिया में सुहिणो ठहियल रोज़ो, ॾिसां बकिया में सुहिणो ठहियल रोज़ो, आहे दिल में खुदाया ॾाढी हसरत, आहे दिल में खुदाया ॾाढी हसरत, जनाबे फ़ातिमा ज़हरा जी अज़मत, सितारन वांगे चमकी आहे क़िस्मत, ग़ुलामी फ़ातिमा ज़हरा जी घुरिजे, ग़ुलामी फ़ातिमा ज़हरा जी घुरिजे, सभिनी खां वधि आहे मोमिन लाइ नेमत, सभिनी खां वधि मोमिन लाइ आहे नेमत, जनाबे फ़ातिमा ज़हरा जी अज़मत, सनाए फ़ातिमा लिख तूं सनागर, सनाए फ़ातिमा लिख तूं सनागर, ॾिनी बीबीअ कलम तुंहिंजे खे कुदरत, ॾिनी बीबीअ कलम तुंहिंजे खे कुदरत, जनाबे फ़ातिमा ज़हरा जी अज़मत, सितारन वांगे चमकी आहे क़िस्मत, जनाबे फ़ातिमा ज़हरा जी अज़मत।